रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन Ajrak, which means the holy wearing of Sindh. Not only wearing, but an identity of Sindh, the significance of Sindh. Ajrak. The name itself is full of emotions that it belongs to Sindh. It is not only a red or blue piece of cloth, but it's an identity of Sindhis, an identity of Sindh, which is not of now, but 4,500 years ago. Ajrak is a symbol of pride for whoever is wearing, that somehow they belong to Sindh, no matter what part of the world it is. It is moment of pride for them that they belong to Sindh. That relation could be theirs or through friends, family or relatives. जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन. Amongst the creativity of Allah, human is the best creation who belongs to earth. Earth is where he lives. So his surroundings like structure, atmosphere, rivers, populations, animals, birds, insects, tree, agriculture and households has an impact on his life. So as a human, he has norms to adopt without any option. To ease his life, he wears various dresses, and such dresses become his known identities, and he names it culture. सिंधी सकाफ़त जे पोशाक में या लिबास में जेकी शयूं शामिल आहिनि उन्हनि में शलवार कमीज़ आहे ऐं शलवार कमीज़ या इहे जेके ॿिया लिबास आहिनि उहे मर्दनि जा अलॻि थियनि था औरतुनि जा अलॻि थियनि था पर जेको चादर आहे चादर जा मुख़्तलिफ़ क़िस्म थियनि था औरतुनि जे लाइ चादर अलॻि थिए थी ऐं हिकिड़ी चादर अहिड़ी आहे जंहिंजो नालो अजरक आहे. अजरक जो जेको आहे सो अहिड़ो असांजो लिबास आहे जेको असांजे सकाफ़त जो अहम हिसो आहे ऐं इहो अजरक जेको आहे सो औरत बि पाए त मर्द बि पाए ऐं उन जे जेको आहे सो तारीख़ जो जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त असां जीअं चवंदा आहियूं त असांजी सिंध जी सकाफ़त हज़ारे साल क़दीम आहे या हीअ धरती हज़ारे साल पुराणी आहे त साॻी रीति अजरक बि एतिरो ई पुराणो आहे. सकाफ़त तौरु इन करे इनखे अहमियत आहे त अजरक हिकिड़ी असां वटि हिकिड़े एतिराम जोगी हिकिड़ी चादर आहे आमतौर ते बिल्कुलु असांजी कल्चरली जेके रवायतुनि जो हिसो आहे. जॾहिं महिमान ईंदो आहे असां वटि उनखे अजरक पेश कजे थो. न्याणी अचे थी घर मां किथे ॿार औरत खे अजरक जी चादर पाराइजे पई माना हिकिड़ी रेस्पेक्ट ऐं हिकिड़ी एतिराम जी नुक़्ते निगाह खां महिमान खे इज़त ॾिए थी. ऐं ॿियो असांजे रवायती तरह असां बि इस्तेमालु कयूं था माना पाइण में अजरक अचे थो. पटको कंहिं ज़माने में पटको ॿधंदा हुआ अॼु बि अञा आहे ॻोठनि में किन जाइनि ते उन अजरक जो पटको ॿधनि था पिया. चादर मथां पाइजे थी मतिलबु कुल्हे ते रखणु यानी पटको ॿधी अछो पटको कुल्हे ते अजरक रखी माना इहो बि शान सम्झो. अजरक उहा शइ आहे जेका औरत खे बि कमु ॾिए ऐं मर्द खे बि कमु ॾिए. ख़ुशीअ में बि ॾिए त ग़मीअ में बि ॾिए. अजरक जी एॾी निशानी भली आहे ऐं अजरक एॾी सुहारी आहे. सिंध जी सकाफ़त इहा ई अजरक आहे. अच्छे कपिड़े खां शुरू थो थिए घोट कुल्हनि में वञे तयारु थियो पए अच्छे कपिड़े खां शुरू थो थिए. कपिड़ो इर्को हुजे माना पेवर काटन छो काटन खां सवाइ हिन में कलर कोन वठंदो छो हिन में पेवर काटन खपे. पोइ उन काटन खे असीं पठीअ ते माना पचाईंदा आहियूं खार में ॿोड़े न पूड़े पोइ उन पठीअ में पचाईंदा आहियूं त बाक़ाइदे रझे उनजो कलफ ख़तमु थिए. पोइ उन जेसीं कलफ न ख़तमु थींदो तेसीं उन ते कलर कोन चढ़ंदो. पोइ उनखे कलफ ख़तमु करियो वरी तेल ऐं साबुण हिकिड़ो वरी असीं पंहिंजो बि ठाहींदा आहियूं. पोइ उन साबुण ऐं तेल मज़ो उनखे माना ॾींहुं ॿ खनि रखी छॾींदा आहियूं. पोइ वरी उनखे असीं पाणीअ मंझि
माना उनखे तक़रीबन 3-4 ॾींहं सुकाईंदा आहियूं, वरी माना कुंडीअ में कुंडी आहे असांजी बिल्कुलु ठहियल हिकिड़ी, पोइ उन में ॿोड़ा ॾींदा आहियूं, वरी सुकाईंदा आहियूं सटियो कुटियो, वरी पोइ उन में हिकिड़ो ॾींहुं असांखे इहो लॻंदो आहे, पोइ वरी धुलाई कंदा आहियूं, पोइ धुलाई करे उनखे साकुण जेको आहे पोइ साकुण उनखे कस ॾींदा आहियूं। बाबा इहो तेल मां निकिरी कपिड़ो आयो आहे, हाणे असां हिनखे धोई अची हिनखे साकुण में विधो आहे, हिनखे चइबो आहे कसाई। कसाईअ में साकुण जेको ईंदो आहे सो हूंदो आहे लहे जो ॿिज, असुल लवा हूंदा आहिनि अंग ॿेले में, उन जो ॿिज हूंदो आहे। उन खां पोइ हिनखे हाणे असां साकुण हिन में विधो, हिन में असां लीमा विधा आहिनि, उन खां पोइ असां तेल विधो आहे हिरण जो, उहो विझी करे हिन में असां हीउ जोड़ो निपुरियूं पिया। हाणे हिन जो कस पिलाण ते पवंदो, हिन खां पोइ वरी हीअ सुकाइबियूं, हिनखे सुकाए ॾाढो, हिन में जेका बि सनी सनी कॾ हूंदी उहा कढी वरी हिनखे आणींदासीं वठी उन मरहले में छपाईअ जे मरहले में। अजरक को मजमूई तौर ते असांजी सॼी सिंध में तयारु कयो वञे थो, पर कुझु ख़ासि मर्कज़ आहिनि जिते वधीक तयारु कयो वञे थो, जीअं ॻोठ सहता आहे, नसरपुर आहे, या मटियारी ज़िलो जेको ठहियो आहे उन में वधि में वधि हाला आहे, उते ठाहियो वञे थो। भिटशा में अजरक जो कमु थिए थो, या ॿियनि नसरपुर आहे, टंडे मोहम्मद ख़ान में कमु थिए थो, या हैदराबाद में बि कमु थिए थो, पर इहे जेके 4-5 बाग़ आहिनि उते वधीक कमु थिए थो, ऐं उते हथ जा अजरक बि ठाहिया वञनि था घणे भाङे। इहे जेके मर्कज़ आहिनि उन में असुल जेको अजरक असांजो आहे रवायती उहो ठाहियो वञे थो, ऐं उन अजरक जो जेको आहे सो अहमियत बि वधीक आहे ऐं उन जी क़ीमत बि वधीक आहे। हाणे जॾहिं क़ीमत वधीक थिए थी त मां जीअं अर्ज़ु कयो त उन में ख़रीदार जेको आहे सो आम माण्हू न आहे, पर उहो ख़ासि माण्हू आहे जेको ख़रीद करे थो। The word culture has vast meaning but could be defined as mental developments, attitude, behavior, dealing, hospitality, and heritage. It is a severe need of every individual because it gives the identity of where he belongs. Civilization and heritage are also a part of the culture, which consist of citizenship, political activities, and the professional characteristics. पहिरीं उते तव्हां ॾिसी आया त कसाई पई थी, हाणे उन खां बाद में इहे सुकाए हिते खणी आयासीं, हाणे उते छपाई वारो कमु करियूं पिया हिन ते, ऐं हीउ मसालो जेको आहे हणूं पिया, उन में चुन पवंदो आहे, ऐं ॿियो जेको आहे सूडानी खोर आहे या बाबरो खोर मिले थो उहो इस्तेमालु कंदा आहियूं हिन में गॾे, ऐं हीउ मसालो ठाहींदा आहियूं। पोइ हीउ मसालो हिते हिन जी चटनी ठाहे हीअ जेका उन ते पोइ छपाई कंदा आहियूं। छुर का प्रोसेस जेको आहे उन खां बाद जो प्रोसेस ही कट जो प्रोसेस आहे, हिन कट जो मतिलबु आहे ब्लैक, जेको ब्लैक असां कलर चवंदा आहियूं, या पाण खे ब्लैक पट्टी लॻाए छॾंदा आहियूं की वाइट ते पंहिंजो कट थी वियो, त हीअ अजरक जो कट आहे हिन ब्लैक कलर जे करे असां हिनखे कट चवंदा आहियूं। उन में मसालो जेको आहे हिन में 2 शयूं एड थींदियूं आहिनि, हिकिड़ो धाड़ी खोर एड थींदो आहे हिन में, ऐं उन खां पोइ जेको आहे न धाड़ी खोर असां हिन में विझी छॾींदा आहियूं, कंहिं पॉट में पुसाए छॾींदा आहियूं, ऐं उन पॉट में असां ऑयल ज़रूरु विझंदासीं, जाम वेझो तेल, त जीअं उहो उन पॉट खे चिंबड़ी न वञे। पोइ उन खां बाद जेको आहे असां छा कंदा आहियूं, हिन में असां मेट जेकी मुल्तानी मिट्टी आहे उहा हिन में एड कंदा आहियूं, उहा एड करे इन लाइ जे हीउ मसालो जीअं प्रिंट पियो करियां हिते, हीउ मूं ब्लैक प्रिंट कयो मसालो, तव्हां हीउ चाहियो त हीउ जेको आहे न फैलिजे न, जे ॿिए हंधि हीअ कलर जेको आहे न लॻे न, इन लाइ असां हिन में कट में मुल्तानी मिट्टी एड कंदा आहियूं। उन खां पोइ जेको आहे ब्लैक कलर कीअं थींदो आहे, हिन में असल में साॻ में हीअं कंदासीं, हिन में कारो लोहो जेको आहे असां 8-10 ॾींहं पुसाए छॾींदा आहियूं, जेको पुराणो लोहो थींदो उन जी कट उहा हिन में असां यूज़ कंदासीं। हिन खां 10-15-20 साल असां पहिरीं उहा यूज़ कंदा आहियूं, पर हींअर कुझु माना केमिकल अची विया आहिनि, जेकी हीराकस आहे उहा असांखे जर्मनी मां ईंदी आहे, असां उहा हीराकस हिन में इस्तेमालु कंदा आहियूं त जीअं माना ब्लैक थिए। Since early civilization, Sindh has been main market for business traders. It became huge when a group of 72 Arab tribes entered in Sindh, who all were business traders. When they decided to settle down, among Arab communities was one tribe which was later known as Memon, which means textile merchants by profession during British rulers. But since inter-civilization age, this cloth trading became an important trend.
In education and literature philosophy, word culture is defined as an extension of senses, whereas the terminology means enhancing living standards. Literature and reforming goes hand in hand. Ajrak is considered highly important wearing in Sindh. पर आमतौर ते सिंधी माण्हू माना मिसाल कंहिंखे महफ़िल में या प्रोग्राम में त असां अजरक पायूं था, पर उहो ओॾी महिल थोरी देरि पाए वरी पोइ लाहे रखी थो छॾे। मुस्तक़िल माना घुमणु या ॿाहिरि शहर में पाए घुमणु उहो सिर्फ़ु ॻोठाणे समाज में ई थी सघियो आहे। शहरी समाज में बि इहा रवायत हुजणु खपे त घटि में घटि असां घणा के इवेंट हुजनि या हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं माना एॾो रखूं जुमे ॾींहुं असां अजरक कुल्हे ते पाईंदासीं सभु। इहो हिकिड़ो असांजा जेके अदबी इदारा आहिनि, इल्मी इदारा आहिनि या असांजा जेके कल्चरल लिटरेरी इदारा आहिनि, उहे हिकिड़ो वचन वठनि। इहो प्रोसेस फुली जो आहे ऐं हीअ फुली जेकी आहे असां इन लाइ यूज़ कंदा आहियूं जेॾी महिल असां अलीजर में हिनखे डाई कंदासीं त असांजो इहो ई फोकस हूंदो आहे त हिन ते जेको आहे न रेड कलर न चढ़े। ऐं हीअ असां इन लाइ प्रोसेस करियूं पिया जे हिन जी वाइटनेस थींदी पर उहा थोरी लो थींदी ऐं हींअर जेको असां करियूं पिया इहा हुनखां थोरी लाइट कलर में ईंदी। हीअ जेको आहे फुली प्रोसेस आहे ऐं जेको आहे इन जी जेकी रिज़ल्ट ईंदी उहा हीअं ईंदी जंहिं तव्हां ॾिसो पिया त हीअ तव्हां ॾिसो पिया न जेकी वाइटनेस आहे या थोरी रेड में आहे ऐं हाणे जेको आहे उहो लाइट आहे। फुली जो कमु उन खां पोइ हीउ जेको कमु कयो वेंदो आहे हिन जो नालो खड़ आहे। जेको लाल कलर कयो वेंदो आहे हिन मसाले जो नालो हिन खड़ चइबो आहे, जंहिंमें दाढ़ी खोर पवंदो आहे ऐं उन में फिटकुड़ी पवंदी आहे, मेटुड़ी पवंदी आहे। उहो हिन ते उन छापे लॻाए हिन ते लॻायो लाल कलर थींदो आहे। लाल कलर जेको आहे त पोइ इन लाल कलर हिनखे चइबो आहे। अॼुकल्ह जेको अजरक ठहे थो पियो ऐं हू क़दीम जेको असली जेके तव्हां अजरक चओ था उन जी बनावट में एॾो फ़र्क़ु कोन्हे को, पर असुल शइ आहे फ़र्क़ु जेको आहे उहो आहे रंगनि जो इस्तेमालु। जेको आम सादो अजरक जेको सस्तो मिले थो पियो उन में जेके रंग इस्तेमालु थियनि था उहे लोकल आहिनि, जेके कलर सादा रंग आहिनि आम्रवाजी बिलू, ख़ासि तौरु मेन कलर बिलू एंड रेड, उहे सादा आहिनि, सस्ता आहिनि। जॾहिं त जे असली अजरक आहे उन में जेके इंडिगो कलर जेके बिलू चइजे थो ऐं रेड कलर जेको अलेजेरियन आहे उहो जर्मनी में थो अचे ऐं इंडिगो कलर फ्रांस में थो अचे। अॼुकल्ह ॾाढो कॉस्टली आहे ऐं इन जे करे उनजे ख़र्चु जेको आहे उन लाॻत वधीक थिए थी, जंहिंजे करे उहो महांगो आहे। जॾहिं त आम जेको अजरक इहे ठाहिनि था पिया पोइ हिकिड़ो त आहे इहा फैब्रिकल जेके थियनि था पिया इहे उहे त न आहिनि, पर जेके ठपा आणनि था जंहिंखे पोर चइजे थो पियो सिंधी में, आमतौर ते असां चवंदा आहियूं अजरक आहे ठपा। ठपो लफ़्ज़ आम रिवाजी आहे पर असुलु सही लफ़्ज़ आहे पोर। छोरियूं छुरणु सिखियूं पुनूं कयूं पोर, या छेंबो बि चवंदा आहिनि, छेंबनि वारी छुर। असांजो ही कमु रहियो आहे, असांजो कमु ही रहियो आहे, असीं कंदा आहियूं। हाणे ही जेको असुलु आहे न, असुलु असीं हिनखे पहिरीं हिन जी टकाई कंदा आहियूं, टकाईअ खां बाद असां हिन जी लिकाई कंदा आहियूं, लिकाईअ खां बाद असां हिनखे खोटाई कंदा आहियूं, खोटाईअ खां बाद असीं हिनखे ठपणो हणंदा आहियूं, ठपणे खां हणण खां पोइ असां हुनजो हैंडल ठाहींदा आहियूं। हैंडल ठाहे पोइ हिन में जेके सोराख हूंदा आहिनि से कढंदा आहियूं। सोराख लॻा पिया आहिनि न, असां हिन जा सोराख कढंदा आहियूं। सोराख कढी पोइ हिनखे असां तेल में विझी छॾींदा आहियूं, सॼो ॻाढ़ो थी वेंदो आहे जीअं हीअ ॻाढ़ा लॻा पिया। पोइ जेके रंबियूं आहिनि पोइ किथे पतली खपंदी आहे, किथे सनी खपंदी आहे, किथे थुली खपंदी आहे। हाणे हीअ जेके आहिनि थुलियूं जेके आहिनि से लिकाईअ जूं आहिनि, जेके सनियूं आहिनि से खोटाईअ जूं आहिनि। जिते जिते माना हूंदो आहे न असां उते इस्तेमालु कंदा आहियूं। बबर जी आहे हीअ लकड़ी जेका आहे सा बबर जी आहे, हीअ जेका आहे सा आहे सिरे जी आहे। हीअ जेका काठी आहे सा 100 साल पुराणी आहे, उन ते ठहंदो आहे। आली काठीअ ते ई न ठहंदो आहे, सुकल काठीअ ते ठहंदो आहे। History is evident that 4,500 to 5,000 years ago, a sculpture of a king of that time was found in Mohenjo-daro, wearing a cloth sheet around his shoulder with an identical printouts, which today we call ajrak. मोहनजोदड़ो मां जेके आसार मिलिया आहिनि उन मां जेको किंग प्रीस्ट मिलियो आहे त उन खे जॾहिं तव्हां ॾिसो था त उनखे का लिबास को पहिरियल आहे, का चादर पहिरियल आहे ऐं उन जे लाइ माहिरनि जो ख़्यालु इहो आहे त इहो अजरक आहे। ऐं इहो जेको अजरक आहे उन जी डिज़ाइन अॼु जे अजरक खां थोरी मुख़्तलिफ़ आहे
पर बहरहाल इन अजरक जो इहो तसलसुल आहे जेको अॼु ताईं असां वटि मौजूदु आहे। मोहन दड़े में बि इहा त रवायतूं आहिनि त जेको महापर्वत जेको आहे किंग प्रीस्ट उनजे कुल्हे ते जेका रखियल अजरक आहे उहो अजरक जी डिज़ाइन आहे। जेको चादर जेका कनि था उहा अॼु दौर में हिकिड़ो असांजे अजरक जी मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं आहिनि, जीअं चकी आहे, फुली आहे, ककर आहे। ककर जी डिज़ाइन जेका आहे उहा किंग प्रीस्ट जे कुल्हे ते रखियल चादर सां मिले थी पई। उहो ककर जी डिज़ाइन अक्सर करे तव्हां ॾिठो हूंदो आबदा जे कुल्हे ते अजरक उहो रखंदी आहे, या अलण फ़क़ीरनि जेको ॼमो पटको ठाहींदो हुयो उहो बि अजरक जी जेको डिज़ाइन जो अजरक आहे उन में मिलियो। त इहे रवायतूं आहिनि। हिकिड़ो त मोहन दड़े जे किंग प्रीस्ट जे हवाले सां त क़दामत उनजी एतिरी आहे जो मोहन दड़े में बि इहे अजरक हुया, छाकाणि त नीर जी पोख सिंध में, ऐं इहा ॻाल्हि साबित करे थी त इंडिगो या जेको नीर जी पोख हिते सिंध में थींदी ऐं उहा त माज़ीअ ताईं बि हुई सफ़ा टंडे अलाए में अञा ताईं बि नीर जी पोख कंदा आहिनि। अजरक ठाहिण वारा कारीगर जो नीर तयारु करे उन अजरक में विझंदा आहिनि। Perhaps we came to know from an old Arabic language that cloth sheet was called as arzak, which resembles to ajrak in Sindhi language. It means the color blue. The Egyptians covered their mummies with cotton cloth, which they call sindhin, was exported from Sindh, which was also like ajrak. We have also received other evidence from the Iranian history that their king Dara was presented ajrak and other Sindhi wares during his crown ceremony. That's why it is famous saying that ajrak has 5,000 years old relation with history. Ajrak holds special place among Sindhi community. In every occasion, whether it is a birth, death, wedding or any festival, it is a part of their wearing. ये जो खोर आए न में खोर पे लाए दाढ़ी खोर मिट आए पे फिटकी जेका हिन मसाले मना पंहिंजी जाइ ते रखण वाला आहे ऐं तंहिंखां पोइ हिन खे ब्लू कलर ईंदो जेको असां ब्लू कलर ॾींदासीं अजरक जो उहो फाइनल कमु करे पोइ उहो वरी असां धुलाई लाइ वेंदा कारीगर खणी। हीअ आख़िरी कमु आहे मरल। हाणे हिन जे मथां जेको भाणाऊं छटे रहियो आहियां जेको माल जो आहे हाँ हिन में जेका बि जगह बची है या असां ब्लू कलर कंदासीं जेको ब्लू ही थींदो हिन जो ॿियो कलर कोन थींदो। हाणे हीअ जेको मसालो लॻो आहे हिन ते उहो ई उन जाइ ते बीठल आहे। Ajrak is also gifted to groom in the wedding, whereas women covered themselves with ajrak. In winter, instead of using scarves, children cover themselves with ajrak. Not only this, the body of demised is also covered with ajrak. However, the use of ajrak has become limited today. But in some remote areas, these traditions are still in practice. People are still carrying this legacy around. ही जेको तव्हां ॾिसो पिया कमु हिते शाख ते असां बीठा आहियूं सुबुह जो 8 बजे आड़ी ते आयल आहियूं जेको असां कमु कयूं था हिन अजर खे पट ते विछाईंदा आहियूं वरी हिनखे पाणी वग़ैरह हणंदा आहियूं वरी असां हिन जी धुलाई कंदा आहियूं ताकी अजर माना सुठे नमूने सां साफ़ वग़ैरह थी वञनि कलर हिननि जो बिल्कुलु चिटो थिए। पोइ सियारो ऊन्हारो हूंदो असां तक़रीबन हिते ईंदा आहियूं ही तक़रीबन 40-50 अजर हूंदियूं आहिनि जेके असां हिन जो तक़रीबन हिते कमु कंदा रहंदा आहियूं। ऐं हिन खां जेके ॿिया मरला हूंदा आहिनि उहो बि असां हिते कंदा आहियूं जंहिंमें खुंभ थी वियो हलियो ऐं साज थी वई कसाई थी वई हली इन खां पोइ विछर थी वई हली कल्ह ई जेके अजर हुयूं असां हिननि खे भठीअ ते पचायो आहे उते बाहि ते पचायो असां हिन खां पोइ हिनखे शाख ते खणी आया आहियूं। हाणे असां हिनखे कमु कंदासीं जेको हिन खां पोइ हिन जो कलर बिल्कुलु पंहिंजी जॻह ते सही राइट अची वेंदो हलियो। हिन खां पोइ वरी छपाई ते वेंदियूं आहिनि जेके कारीगर हिन खे मुख़्तलिफ़ कारीगर छपाई कंदा आहिनि। इन्हनि खां पोइ हीअ हिननि खे इंडिगो ब्लू कलर ॾिनो वेंदो आहे डमन विधो वेंदो आहे। हीअ जेको आहे मीना खां पोइ जेको अमरालो थींदो आहे इंडिगो जो जेको 3 बोड़ा चइनि बोड़नि ताईं हूंदो आहे ऐं उन खां सवाइ जेको आहे सो हुनखे ब्लू तेज़ कलर ॾिनो वेंदो आहे ऐं साईं जन खे चवां हिन खां पोइ तयारी थींदी आहे ऐं तयारी खां पोइ जेको मरलो ख़तमु थी करे तयारु थी करे वेंदो आहे मार्केटिंग में जेको आहे सो हैदराबाद कराची इस्लामाबाद ऐं बल्कि पूरी दुनिया में जेको सो हीअ शो थींदो आहे। It is made on beautiful cotton fabric.
its printing process is being carried out through blocks. It is considered as a sacred wearing because the way it is made by going through different phases. Similarly, our lives go through different phases. To express love and gratitude towards each other, people gift ajrak. To honor anyone, he or she is awarded with ajrak. The importance of ajrak is better evident in this way that it is a part of a funeral as well. The famous political leader Shahid Benazir Bhutto used to wear ajrak, not only in Pakistan but abroad as well. Many political leaders still wear it. ईद हिते फंक्शन हिते आम जेके असांजी शख़्सियतूं सियासतदान आलिम अदीबनि तक़रीबन असांजा वॾा माना जेके अलामा गुलाम मुस्तफ़ा कासिमी साहिबु हुनखे असां अजरक कजे या अलामा साहिबु आहे तनीर अब्बासी शेख आज़ी सभिनी हिननि अजरक ई पाता ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे बि अजरक ॾिठोसीं पाते इवन बेनज़ीर जॾहिं इंटरनेशनल कॉन्फ्रेंस थी इस्लामाबाद में हुनखे अजरक पातल हुयो ऐं रसूल हमदा तोहफ़े खे असां अजरक अञा तोहफ़ा ॾिनासीं ॿिया हिते काफ़ी दोस्त ॿाहिरि वेंदा आहिनि जॾहिं फिल्मी अदाकारनि खे लता मंगेशकर मूं वटि तस्वीर माना चांडकाया दोस्त विया लता मंगेशकर खे अजरक तोहफ़ो ॾिनो पातो माण्हू फ़ख़्रु महसूसु कनि था असां अजरकूं पाईंदे साईं मोहम्मद पंहिंजो ज़मा शाह मटियारनि जो साईं नूर शाह जो वॾो भाउ उहो अजरक कंदो हो उन जो भाउ उन जो चाचो अलाह यार शाह इहो अजरक कंदो हो उनखे ॾिठियूंसीं उन्हनि अजरकूं कयूं अजरकुनि जा उहे शौक़ीन हुआ ॿिया बि सिंध में वॾा वॾेरा अचनि था उन्हनि जा माण्हू था अचनि उहे ख़ुदि कॾहिं अचनि था या कॾहिं कोन था अचनि पर असां खां उहे उन्हनि जा एलची या माना हुननि जा सेक्रेटरी मुंशी अबा हीअ फलाणे माण्हूअ खे असांखे हीअ शइ ॾियणी आहे हीअ शइ असांखे फलाणे खे ॾियणी आहे असांखे ॾियो पोइ असां जहिड़े नमूने सां हू चवंदा आहिनि ओहिड़े नमूने सां ठाहे ॾियूं. An Indian territory of Kutch also played an important role in making of ajrak. The 7th generation of Kutch was linked with the technical designing of ajrak. The caste Khatri of Kutch knows the old manufacturing style of ajrak. Like Sindh, Kutch has also been using natural colors to prepare it. असां हुनरमंद अजरक ठाहिण वारा आहियूं जंहिंमें असांजो ई पुराणो हुनर आहे ख़ानदानी कमु आहे असांजो जंहिंमें असांजो हिन में इलाही मसाइला आहिनि पहिरियों जेको हूंदो आहे असां वटि खुंब हूंदो आहे उहो भठी ते चढ़ंदो आहे उन में असीं सोडा खार विझंदा आहियूं सोडा खार खां पोइ असां उहो खुंब रधिजी वेंदो आहे उन ॿिए ॾींहं असां नहर ते धुलाई कंदा आहियूं धुलाई करण खां पोइ उहा माल सुकाए खुंब खे पोइ असां उनखे साॼ विझंदा आहियूं साॼ में छा छा पवंदो आहे उन मंझि बोराई सांभण पवंदो आहे कड़ो तेल पवंदो आहे ऐं उठ जी लिड पवंदी आहे पोइ असां उहा साॼ विझी उनखे 3 ॾींहं बंदि करे रखंदा आहियूं 3 ॾींहंनि खां पोइ उहा साॼ थी वेंदी आहे पोइ उनखे असां साॼ कढंदा आहियूं पहिरीं हिकिड़ी वट कराईंदासीं पोइ ॿी वट कराईंदासीं पोइ टी वट कराईंदासीं उनखे पोइ इहा थी वई साॼ वरी चौथे ॾींहुं असां उनजी नहर ते खणी वेंदा आहियूं असां उनजी धुलाई कंदा आहियूं उनखे कसाई कंदा आहियूं कसाई धुलाई उनजी करे कसाई मंझि उन खां पोइ असां उनखे साकुड़ ॾींदा आहियूं आसिरी लह जो साकुड़ हूंदो आहे जंहिं मंझि उहा कसाई कंदा आहियूं उन खां पोइ जेॾीमहिल पटे ते ईंदी आहे पहिरियों कमु हुनजो छुर जो हूंदो आहे जंहिं मंझि चूनो पए थो ऐं ॿाबरो खोर पवे थो अलीजर अचे थो उन मंझि छुर थी वई छुर खां पोइ असां उनखे कट हणंदा आहियूं कट में पवे थो दाढ़ी खोर ऐं इन जो मेट जेको जबल खां जेको अचे थो ॻाढ़ो मेट उहो उन में पवंदो आहे असां उनखे कट हणंदा आहियूं पोइ कट क्लियर खां पोइ उन खां पोइ असां वरी उनखे फुली हणंदा आहियूं फुली हईसीं फुलीअ खां पोइ असां उनखे वरी खड़ हणंदा आहियूं खड़ मंझि बि फिटकी विझंदा आहियूं दाढ़ी खोर विझंदा आहियूं प्लस में असां हुन मंझि वरी मेट विझंदा आहियूं खड़ लॻी वेंदी आहे पोइ असां हुनखे हल्को बिलू ॾींदा आहियूं अछिनि जी कुन थी चवंदा आहियूं हुनखे अछिनि जी कुन हुनखे असां चवंदा आहियूं हल्को बिलू ॾेई पोइ असां वरी हिकिड़ी नहर ते खणी वेंदा आहियूं जंहिं मंझि पाणी बीठल हुजे वेंदड़ पाणी न हुजे
पाणी बीठल में असां हुनजी विछर कंदा आहियूं। विछर करे पोइ असां हुनखे पठी ते आणींदा आहियूं, जंहिंमें उनखे असीं रंगींदा आहियूं अलीजर में। अलीजर सां मिक्स में असीं ॿियो साकुड़ मिलाईंदा आहियूं, ॾरियल साकुड़ हूंदो आहे, उन में ॾेई पोइ माल रंगबो आहे अलीजर में। पोइ वरी उन खां पोइ थींदी आहे हुनजी तपाई। जीअं हीअ हले पियो हीउ प्रोग्राम हीअ जेको तपाई जो, या तपाई पई थिए हींअर। तपाई खां पोइ माल ही सुकी वेंदो हलियो। हिन मंझि बि सॼो ॾींहुं हुन में प्रोग्राम हले थो। हिन मंझि बि सॼो ॾींहुं माना उथल पुथल छटूं हणणु, इहे वॾा मसाला, वरी धुलाई आहे। पोइ उन खां माल सुकाए पोइ असां वरी उन जी मीना कंदा आहियूं। मीना मंझि असांजो मस्ट भाण हूंदो आहे, महे जो जेको गोबर हूंदो आहे उहो मस्ट असांजो भाण हूंदो आहे, जेको असां हुनखे हणंदा आहियूं ख़ुश्क करे। हुनखे मीना थी वियो, पोइ असां हुनखे वरी बिलू ॾींदा आहियूं। बिलू असांखे हल्को न आहे ॾियणो, हुनखे वरी बि 3 बोड़ा असांखे ॾियणा आहिनि, हिकिड़ो ॾेई वरी ॿियो वरी टियों। उन खां पोइ असां वरी बि नहर ते खणी ईंदा आहियूं, पोइ अची हुनखे असीं तयारु कंदा आहियूं। उन मंझि असांखे ब्लीच ॾियणो पवंदो आहे ऐं सोडा खार ॾियणी पवंदी आहे। तयारु करे 50 नंगनि जी सथी पोइ सेठ वटि खणी हलंदा आहियूं। पोइ हू पंहिंजे हिसाब सां जेको बि रंगाई ॾींदो आहे, उन हिसाब सां असांजी माना मज़दूरी ठहे थी। However, in 1941, chemical colors were introduced in market and took over production of ajrak. The 4 basic colors, red, blue, white and black, has been used for ajrak prints. Usually center is made of red or blue and side columns are of black and white flowers. The best characteristic of ajrak is it could be used as a wear in any season. It is made through 15 to 20 various steps. The initial 5 steps involve printing work by making flowers and simultaneously go through other process. It takes real shape of ajrak. For quality work, a special class quality cloth is used for ajrak, which is dipped or boiled in alkali liquid or casting soda. The handmade work is now replaced with machine work. नेचुरल डाई माना अजरक जी जिद्दत उहा आई आहे। उन मज़ा असां जेको सो कमु करियूं था त उन मज़ा असांखे 2 पैसा मिलंदा। The real fabric of ajrak was made in Fateh Textile Mill, which was situated in Hyderabad, Sindh. It was owned by Udara, one of the caste of Hyderabad. Today, this mill has been moved to Bangladesh. Some time back, people started celebrating Ajrak Day all over Sindh. सिंधड़ी माला माल हुजे, हर माण्हू हित खुशहाल हुजे। सिंधड़ी माला माल हुजे, हर माण्हू हित खुशहाल हुजे। खुशियुनि मां प्यारा जो रहन ही नंढड़ा ॿार प्यारा। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका ॻणाइण जहिड़ी आहे त अजरक त असां ज़ाहिर हज़ारे सालनि खां वठी पाईंदा पिया अचूं, पोइ हाणे सस्तो हुजे या महांगो हुजे, पर इन अजरक खे जेको उरूज ते पहुचाइण में असांजी मीडिया जो तमामु घणो हथु आहे। ख़ासि तौर ते हीअ जेके अजरक टोपी जा ॾींहं मल्हाया वञनि था असांजे मीडिया जे पारां, उन्हनि ॾींहंनि जे वसीले अजरक तमामु घणो जेको आहे सो मक़बूल बि थियो आहे, घणनि माण्हुनि ताईं पहुतो आहे। ऐं इन सां गॾु जेको आहे सो अजरक जी सनत तमामु घणी जेको आहे सो तरक़ी कई आहे। उन तरक़ी जे करे जेको आहे सो असां जेके अजरक ठाहिनि था उन्हनि वटि ख़ुशहाली बि आई आहे। वरी जॾहिं हीअ सुजागी जी लहर पैदा थी, हिकिड़ो क़ौमी शऊर, हिकिड़ी जागरता एकता जो जेके नारा लॻा, उन में माण्हुनि में वरी बेदारी पैदा थी त माण्हू घणे पैमाने ते इस्तेमालु करणु लॻा अजरक। इवेंट जे हिसाब सां ई सही, पर माण्हू ख़रीदारी कई, उहा उन में थोरी इनकरेजमेंट थी आहे। माना हीअ ख़ासि तौर ते जेको अजरक सां वाबस्ता हुनरमंद आहिनि, उन्हनि कुझु न कुझु वरी थोरी हिमत अफ़ज़ाई थी आहे। ऐं इहे जागरता जे जेका ॾींहं आहिनि, इन्हनि असांजे जेका इहा सकाफ़ती जेके बि वैल्यूज़ आहिनि या सकाफ़ती पोशाकूं आहिनि, उन्हनि खे हथी ॾियण में बि काफ़ी मददगार साबित थिया आहिनि। फ़िक्री लिहाज़ खां त हिकिड़ी क़ौमी जो सुजागी ऐं शऊर त आयो आहे, पर उन सां गॾु पंहिंजे हुनरनि जो क़दुरु, उनजो अहसासु उजागर थियणु, इहा बि मां सम्झा हिकिड़ी चङी कामयाबी आहे त माण्हू उन तरफ़।
Since last few years, the production of ajrak has been badly impacted. The reason being was not getting enough help from the Sindh government, due to which the business of ajrak went into the loss. अजरक तमामु वॾी सनत आहे सिंध जी, तमामु वॾी, ऐं उन जो सबबु इहो त असां में छा त जेको हुनरमंद आहे, ऐं हीउ हुनरमंद आम रवाजी हुनरमंद न आहे अजरक जो। जीअं असांजा ॿिया हुनरमंद ॾखण आहे, कारीगर, मिसाल ॾखण ते हिकिड़ो कटा बि ठाहे थो, पर हिकिड़ो सनो कमु कंदा, बारीक सने क़िस्म जो कमु कंदा उकर उन काठीअ ते। त अहिड़े नमूने हिन में वॾी महारत खपे थी छुर में। जॾहिं तव्हां पोर हणनि था चादर जे हिकिड़े पासे ॾियो, जॾहिं हिकिड़ो पोर थो लॻे त ॿिए पासे ॾियो बि सेम उन्हनि घरनि ते उहो पोर रखिणो आहे। माना इन में आम रवाजी हीउ कमु न आहे, हीउ हिकिड़ो तमामु हिकिड़ो आर्टिस्टिक कमु आहे। ऐं उहो जेको आर्टिस्टिक कमु कंदड़ हिकिड़ो हुनरमंद कारीगर, उनखे जॾहिं मज़दूरी जेतिरा पैसा बि न मिलनि त नतीजे में लाज़मी आहे उहो दिलि बर्दाश्त थींदो। अहिड़े नमूने सां जिन हीउ शुरू कयो सनत या इन हुनुर, उन्हनि खे उन हिसाब सां मोट कान मिले पई। अजरक जी सनत जेका आहे उन में तव्हां ॾिसो त माज़ी में जेको अजरक ठाहिण जो तरीक़ो हूंदो उहो हथ ते हथरादू हथ सां ठाहींदा हुआ, उनजा कारीगर हूंदा हुआ, हुनरमंद हूंदा हुआ, उहे अजरक ठाहींदा हुआ। ऐं माज़ी में जेको अजरक ठहंदो हुयो उन अजरक खे जेको आहे सो ज़ाहिर आहे एॾे वॾे पैमाने ते न ठहंदो हो, घटि पैमाने ते ठहंदो हो। ऐं जेको आहे सो घणे भाङे अमीर जी पोशाक हूंदो हुयो अजरक। आम माण्हुनि में बि जिन खे जेकॾहिं को उन में उन वटि का अहिड़ी ख़ुशहाली आहे त अजरक पाए सघंदा हुआ। ऐं जॾहिं त घणे भाङे जेके ख़ुशहाल माण्हू हूंदा उहे पाईंदा हुआ। पर जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो, दौरु मटिबो वियो, त इन सनत में थोरी तब्दीली आई। तब्दीली इहा आई त अजरक खे मशीन ते आंदो वियो, मशीन जे ज़रिए ठाहियो वियो। मशीन जे ठाहिण सां जेको आहे सो तमामु घणो कॉस्ट ते फ़र्क़ु पियो, उनजी क़ीमत घटिजी वई। ऐं जेको हथ ते ठाहियो वञे थो उनजी क़ीमत इन जे करे वधे थी जो उनजे ठाहिण में कुझु वक़्तु वधीक लॻे थो, कारीगरनि खे वक़्तु वधीक ॾियणो पए थो, हुनरमंदनि खे वधीक वक़्तु छॾाइणो पए थो, या उन ते जेका ॿी लाॻत अचे थी उहो वधीक अचे थो। ऐं कपिड़ो बि उहो थोरो मुख़्तलिफ़ आहे ऐं महांगो कपिड़ो आहे। जॾहिं त हीउ जेको मशीन जे ज़रिए अजरक ठहे थो त इन में कपिड़ो एॾो ऊचो कोन्हे, सादो आहे। ऐं पंहिंजो जीअं त मशीन में जेका बि शइ तयारु थींदी आहे उहा घणे तादाद में थिए थी त उनजी कास्ट बि घटि थी वञे। Ajrak is a part of Sindh culture and hold importance among the community. To dishonor it is strongly prohibited in the culture. That is why Ajrak could not be worn as a trouser, nor you can use it for cleaning shoes or any other object. हिकिड़ी ॿी जेका ख़ासि ॻाल्हि आहे अजरक जी, त अजरक असां वटि मुक़दस आहे। मुक़दस ईअं आहे त अजरक खे असां मथे ते त उढ़े सघूं था, कुल्हनि ते रखी सघूं था या मथां विझी सघूं था, पर अजरक खे असां शलवार नथा बणाए सघूं। अजरक जे डिज़ाइन जो असां कमीज़ ठाहे सघूं था, चोलो ठाहे सघूं था। त ई अजरक जी अहमियत आहे ऐं इहा तारीख़ आहे। Because Ajrak is a symbol of pride and honor, men usually wear it as a turban and women cover their heads with Ajrak. Ajrak sends out a positive message, so any negativity happening around, for example, showing bad characters on a television wearing Ajrak, should be avoided. We, as a part of the country, we shall honor Ajrak and make sure not to disrespect the culture.